अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अज़ीज़ साथियो, अल्लाह पाक जो तक़वा अख़्तियार करियो ऐं उन जी नेमत जो शुक्र अदा करियो। अल्लाह पाक जी अणखुट नेमतनि मंझां हिकु इहा आहे त अल्लाह वाधारे जी इबादत ऐं अजरो सवाबु कमाइण जो मौसम बनायो आहे। अहिड़ो मौसम अता कयो आहे जो उन सां ईमान जी बहार ईंदी आहे, अमलनि जी पोख लहरूं ॾींदी आहे, हर तरफ़ अजर ऐं सवाब जूं हवाऊं हलणु लॻंदियूं आहिनि ऐं विसामियल दिलियुनि में ज़िंदगी जी लहर डोड़ंदी आहे। हिन वक़्तु जॾहिं असां तक़वा ऐं परहेज़गारीअ जे मौसम बहार यानी रमज़ान मां गुज़री रहिया आहियूं, जंहिंमें रूहानियत ऐं नूरानियत जी इहा कैफ़ियत हूंदी आहे जंहिंखे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे ऐं न उन जी क़दुरु ऐं क़ीमत जो को अंदाज़ो लॻाए सघिजे थो, छो जो हिन मुबारक महीने में मुस्लमान क़ुर मजीद जी छाईअ में ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। इन में उहे पंहिंजे पाण हर खां रहमत मग़फ़िरत ऐं राज़िपी जा तलबगार हूंदा आहिनि ऐं उन जी बारगाह में जन्नत जी तमन्ना कंदा आहिनि। बेशक इहो महीनो नेकी तक़वा इस्लाह ऐं हिदायत जो महीनो आहे, जंहिंमें दिलि वारा माण्हू हिक ॿिए खां अॻिराई करण जी कोशिशि कंदा आहिनि तां त उहे पंहिंजे रब जे करम सां झोलियूं भरे सघिजनि। उहे ख़ुशनसीब केरु आहिनि? हा, उहे ख़ुशनसीब अव्हां ई आहियो जेके अल्लाह जे फज़ल सां वरी हिन महीने खे हासिल करे चुका आहियो। प्यारे साथियो, रमज़ान जो महीनो अल्लाह पाक जे तरफ़ां बरकतनि ऐं रहमतनि जे नाज़िल थियण जो महीनो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन महीने खे माह मुबारक करार ॾिनो आहे। रमज़ान उहो मुबारक महीनो आहे जंहिंमें अल्लाह पाक जे तरफ़ां ख़ैर ऐं बरकत जा दरवाज़ा खोलिया वञनि था। इन महीने में दीनी माहौल जे असर सां माण्हुनि जी दिलियूं एतिरे क़दुरु मुतासिर थींदियूं आहिनि जो नेक अमाल करणु ॿियनि ॾींहंनि जे मुक़ाबले में वधीक आसान हूंदा आहिनि। पूरे ॾींहुं बुखायल उञायल रहण जे बावजूदु रोज़ेदार लाइ नमाज़, क़ुर जी तिलावत, सदको, ख़ैरात जहिड़ा अमल न सिर्फ़ आसान पर उन जी मिक़दार आम ॾींहंनि जे मुक़ाबले में वधी वेंदी आहे। पोइ सारो ॾींहुं रोज़ो रखी राति जो थकाणी ऐं कमज़ोरी जे बावजूदु राति जो क़यामुल लैल वॾियूं वॾियूं रकातूं अदा करण बि इन महीने जी ख़ूबी आहे। इहो सभु कुझु अल्लाह पाक जे पारां न सिर्फ़ नेकियुनि जी राहुनि में वाधारे जी दलील आहे पर बाने लाइ तौफ़ीक़ ऐं बरकत जी निशानी आहे। इन एतबार सां ॾिठो वञे त रमज़ान जो महीनो माह मुबारक हुअणु बिल्कुलु ज़ाहिर आहे। रमज़ान जो चंड नज़र ईंदे ई माहौल में तब्दीली अची वेंदी आहे ऐं हर कंहिं तरफ़ हिकु नूरानी माहौल ॾिसण में ईंदो आहे। जिन माण्हुनि ते फ़र्ज़ नमाज़ूं भारी हूंदियूं हुयूं उहे साॻिया माण्हू रमज़ान में क़यामुल लैल वॾियुनि वॾियुनि रकातुनि में सफ़ में हथ ॿधल नज़र ईंदा आहिनि। उहे माण्हू जिन लाइ हिकु वक़्तु चांहि छॾणु मुश्किल हूंदी हुई, उहे माण्हू सॼे ॾींहं जी बुख उञ जी तकलीफ़ ख़ुशदिली सां बर्दाश्त कंदा आहिनि। पूरो साल माल जमा करण में मसरूफ़ रहण वारा हिन महीने में ग़रीबनि, फ़क़ीरनि, ज़रूरतमंदनि ते ख़र्च कंदे नज़र ईंदा आहिनि। इहो सभु रमज़ान जी बरकत न आहे त ॿियो छा आहे? हीअ रमज़ान जी बरकत आहे जो घर जे वॾनि सां गॾु नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार सुबुह खां शाम ताईं रोज़े जी बुख उञ बर्दाश्त करण लाइ ख़ुशी ख़ुशी तयारु थींदा आहिनि। पर के वॾनि जे मना करण जे बावजूदु बि रोज़े रखण जी ज़िद कंदा आहिनि। अचो त हिन महीने जी क़दुरु कंदे असां बि उन नूरानी माहौल मां फैज़ हासिल करियूं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्कि वलम यकुल लहू वलिय्युम मिन ज़ुल्लि वकब्बिरहु तकबीरा। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन। अज़ीज़ साथियो, हिन महीने मुबारक जा कुझु अहकाम ऐं मसाइल बि आहिनि उन जो असांखे इल्मु हुअणु घुरिजे तां त हिन मौसम बहार जो असीं पूरो हक़ अदा करे सघूं ऐं रोज़े जी हिकमत खे सम्झी सघूं। छो जो रोज़े जी फ़र्ज़ियत जो ही मतिलबु न आहे त सिर्फ़ ॾींहं जे वक़्त में खाइण पीअण खां रोकिजी वञणु, पर उन जी गहराईअ में वञण जी ज़रूरत आहे तां त असां रुॻो जिस्मानी न पर रूहानी एतबार सां बि रोज़ेदार बणिजी सघूं। उम्मत इस्लामिया लाइ ज़रूरी आहे त उहे एहतिसाब, तदब्बुर ऐं तफ़कुर जी अहमियत खे सम्झनि। ख़ासि करे हिन महीने में जॾहिं हर तरफ़ नेकी ऐं ख़ैर जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। ही महीनो असांखे बुरदबारी ऐं सब्र जी तालीम ॾिए थो। इन में मोमिन जो ईमान वधीक मज़बूत हूंदो आहे ऐं हू पंहिंजे पाण खे ज़माने जी फितननि ऐं ज़िंदगी जी आलाइशनि खां बचाइण जी कोशिशि कंदो आहे। हिन महीने में इंसान जी रूहानी बीमारियुनि जो इलाज ऐं वहंदड़ ज़ख़्मनि जो मरहम मौजूदु आहे।
हिन महीने में बेलगाम नफ़्स खे लगाम ॾेई सघिजे थो ऐं नफ़्स खे तरह तरह जी गदूरतनि बुग़्ज़ ऐं हसद खां पाक करे सघिजे थो। हिन माह मुबारक में हिक ॿिए जी हमदर्दी ऐं ग़मख़्वारी जी उहा कैफ़ियत आहे जेका ॿिए मौक़े ते मुमकिन न आहे। यकीन ॼाणो त हीउ महीनो सालिहीन लाइ अजर ऐं सवाब सां पंहिंजो दामन भरण जो महीनो आहे ऐं गुनाहगारनि लाइ पंहिंजे पालनहार जी अफ़ू ऐं दरगुज़र तलब करण जो बि ख़ासि महीनो आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।